इंसाफ असांखे भूख बि लॻे थी, उञ बि लॻे थी, निंड बि लॻे थी, काकूस लॻे थो, पेशाब लॻे थो। असांखे शादी जी ज़रूरत आहे, घर जी ज़रूरत आहे, खट जी ज़रूरत आहे, बिस्तरे जी ज़रूरत आहे, पलके जी ज़रूरत आहे, निंड जी ज़रूरत आहे। सभु कुझु असांखे ज़रूरत आहे। असीं तव्हां जहिड़ा ई माण्हू आहियूं, इंसान आहियूं। वॾो इहो कयो जी ॾाढी रखाईंदी मास्टर जो पगार ॾेढ लख, मौलवी जो पगार 12,000। 12,000 जो पगार इहो बि कोन था ॾियनि। हा, पिना ॾींदा किस्तनि में 2,000 वटि, बाक़ी 1500 करे माना जुमो छंछर वारी पीढ़ी खां पोइ ॾींदो। जेका ॿियूं मस्जिद में पगार नथा ॾियो, ये मोलो वणंदो आहे त केरु संग नथो ॾिए। अॼुकल्ह जो लिखियल पढ़ियल ग्रेजुएट छोकिरियूं